इस्लामाबाद इसराइली अख़बार PTI बानी इमरान ख़ान के पाक इसराइल लगापा क़ाइम करण जे लाइ बहितरीन शख़्स करार ॾेई छॾियो आहे। इसराइली अख़बार में शाया थियल मज़मून मूजिब गोल्ड स्मिथ फैमिली जे ज़रिए PTI बानी इसराइली ॾांहुं पैगाम उमाणिया। इमरान ख़ान पाक इसराइल लगापिया मामूल ते आणे सघे थो। पाकिस्तान मुआशरे में PTI बानी लाइ इहो चैलेंज हूंदो हो, पर इहो हिन चैलेंज खे पूरो करे वठंदो। मज़मून में चयो वियो आहे त PTI बानी जी गोल्ड स्मिथ फैमिली सां माइटी दोस्ती ऐं उन्हनि जी हिमायत हिकु हक़ीक़त आहे। मज़मून में वधीक लिखियो वियो आहे त पाकिस्तान ढिघे वक़्त खां फ़लस्तीन जी आज़ादी वारी तहरीक जो ॿिए इस्लामी मुल्कनि जे मुक़ाबले में मज़बूत तरीन हामी रहियो आहे, जंहिं जूं जड़ूं पाकिस्तानी मुआशरे जे आइन में लिखियल आहिनि। पाकिस्तान हमेशह गॾियल क़ौमुनि समेत ॿियनि आलमी फ़ोरमनि ते फ़लस्तीन जी सियासी, अख़लाक़ी ऐं सिफ़ारती हिमायत कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।